नाज़िन सिंध में सेक्रेटरी सतह जो मुक़ररियूं ऐं बदिलियूं कयूं वयूं आहिनि। सेक्रेटरी स्कूल्स काज़ी शाहिद खे बदिली करे सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू नजम शाह खे, सेक्रेटरी इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी ख़ालिद हैदर शाह खे सेक्रेटरी जनरल एडमिनिस्ट्रेशन ऐं एहसान मंगी खे सेक्रेटरी स्कूल्स एजुकेशन मुक़रर करे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। सिंध हुकूमत पारां सेक्रेटरी सतह जूं मुक़ररियूं ऐं बदिलियूं करे नोटिफिकेशन जारी कयो वियो आहे। नोटिफिकेशन मूजिब अक़लियती मामलनि वारे सेक्रेटरी इम्तियाज़ अली शाह खे बदिली करे स्पोर्ट्स ऐं यूथ अफेयर्स जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो। इमरान अता सूमरो खे वर्क्स एंड सर्विसिस खाते जी इज़ाफ़ी चार्ज ॾिनी वई आहे। नाणे खाते जे सेक्रेटरी नजम अहमद शाह खे बदिली करे इंफॉर्मेशन साइंस एंड टेक्नोलॉजी खाते जो सेक्रेटरी बणायो वियो आहे। सेक्रेटरी स्कूल्स काज़ी शाहिद परवेज़ खे बदिली करे सीनियर मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू ऐं तमीज़ुद्दीन खेड़ो खे पिणु मेंबर बोर्ड ऑफ रेवेन्यू मुक़रर कयो वियो आहे। सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट ख़ालिद हैदर शाह खे बदिली करे जनरल एडमिनिस्ट्रेशन ऐं कोऑर्डिनेशन खाते जो सेक्रेटरी बणायो वियो। सेक्रेटरी सीड़पकारी एहसान अली मंगी के बदिली करे सेक्रेटरी स्कूल एजुकेशन मुक़रर कयो वियो आहे। सेक्रेटरी पब्लिक हेल्थ इंजीनियरिंग रोशन अली शेख के बदिली करे सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट मुक़रर कयो वियो। जनरल एडमिनिस्ट्रेशन ऐं कोऑर्डिनेशन खाते जे सेक्रेटरी सैयद हसन नकवी के बदिली करे ॿीहर नाणे खाते जो सेक्रेटरी मुक़रर कयो वियो आहे। सेक्रेटरीट ग्रुप सिंध कोस्टल डेवलपमेंट अथॉरिटी जे 20हें ग्रेड जा ऑफिसर मोहम्मद असलम गोरी के सेक्रेटरी ट्रेनिंग मैनेजमेंट ऐं रिसर्च विंग में मुक़रर कयो वियो। उस्मान चाचड़ के सीएम इंस्पेक्शन जो चेयरमैन बणाए अब्दुल रहीम शेख के सिंध पब्लिक प्रोक्योरमेंट रेगुलेटरी अथॉरिटी जो एमडी मुक़रर कयो वियो आहे।